मथां मक़ाम मुर्शिदीअ जो मुकमिल तरीन मक़ाम चोथों क़िस्म आहे। यानी जेको शख़्स मजज़ूब थियण खां पोइ सालिक थी वञे उनखे अल्लाह ताला इब्तिदा में ई कशफ ऐं नूर यकीन सां सरफराज़ कंदो आहे ऐं उनजे क़ल्ब जे हिजाबनि खे दूर कयो वञे ऐं मुशाहिदे हक़ जी तजलिन सां उनजी दिलि रोशन थी उथंदी आहे। उहो फ़रेब जी दुनिया खां अलॻि थी करे ग़ैर फ़ानी आलम जी तरफ़ रुजू कंदो आहे ऐं रूहानी सरमस्तिन जे समुंड मां सैराब थींदो आहे। बल्कि बुराइनि जे हर फंदे खां आज़ादु थी उहो वॾे वाक़े चवंदो आहे त आउं नादीदा ख़ुदा जी इबादत नथो करियां। उन खां पोइ उन जे बातिन जो फैज़ उन जे ज़ाहिर ते हावी थी वेंदो आहे ऐं उन मौक़े ते उन जे मुजाहिदनि ऐं मामलनि जो दौरु शुरू थींदो आहे। मगर उहो इन सिलसिले में कंहिं क़िस्म जी तकलीफ़ ऐं मुशक़त महसूसु न कंदो आहे, बल्कि उहे तकलीफ़ूं उनखे ऐन लज़त सुरूर बख़्शींदियूं आहिनि। उन जो कालब बि उन जे क़ल्ब दिलि जे मिसल ख़ुदा जी मुहबत सां लबरेज़ थी वेंदो आहे। जहिड़ी तरह उन जो क़ल्ब नरम आहे अहिड़ी तरह उन जी खल बि मुलायम थी वेंदी आहे। उन जी खल जी नरमी जी निशानी ई आहे त उन जो जिस्म बि अहिड़ी तरह अमल जे लाइ आमादा थी वेंदो आहे जहिड़ी तरह उन जी दिलि आहे। अहिड़ी सूरत में अल्लाह ताला उन जे ख़ासि इरादनि खे वधाईंदो आहे ऐं बामुराद महबूबनि जहिड़ी ख़ासि मुहबत इनायत फ़रमाईंदो आहे। अहिड़ी सूरत में कॾहिं मुहबत ख़तमु कंदो आहे ऐं कॾहिं वरी मुहबत करणु लॻंदो आहे, कॾहिं मुंहुं फेरे छॾींदो आहे ऐं कॾहिं वरी पैगाम मोकिलींदो आहे। एसि ताईं जो नफ़्स जूं रगूं उन जे दिलि मां सुकी वेंदियूं आहिनि। जीअं अल्लाह ताला क़ुरान में इरशाद फ़रमायो आहे, अल्लाह उहो आहे जंहिं बहितरीन कलाम जो किताब नाज़िल फ़रमायो जंहिंजा मज़मून मिलंदड़ जुलंदड़ ऐं पढ़ियल आहिनि। उनखां उन्हनि माण्हुनि जा वार कांडारजी वेंदा आहिनि जेकी अल्लाह खां ड्रुजनि था। पोइ उन्हनि जे बदन जूं खलूं ऐं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र जे करे नरम थियनि थियूं। सिपारे 23 में हिननि आयतुनि में अल्लाह पाक फ़रमायो आहे त जहिड़ी तरह दिलियूं नरम थियूं अहिड़ी तरह बदन खल बि नरम थी वेंदो आहे। अहिड़ो हाल बामुराद महबूब जो ई थी सघे थो।